पाकिस्तान में HIV एड्स जे फैलाव में ॻणतीअ जोगी हद ताईं वाध जो इंकशाफ कयो वियो आहे। कराची में कोठायल प्रेस ब्रीफिंग में सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त गुज़िरियल साल सॼी दुनिया में हर 2 मिंटनि अंदरि हिकु माण्हू एड्स वायरस में मुब्तला थियो, जॾहिं त हर मिंट में हिकु माण्हूअ इन वायरस जे करे ज़िंदगी विञाई। UN एड्स जे जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि दुनिया में साल 2021 में 6,50,000 माण्हू एड्स जे करे ज़िंदगियूं विञाए वेठा। पाकिस्तान अंदरि 2021 में एड्स जे मुब्तला माण्हुनि जो अंग 2,10,000 हो, जेको हाणे ॻणतीअ जोगी हद ताईं वधी रहियो आहे। डॉक्टर सैयद शरफ अली चयो आहे त मुल्क अंदरि आम माण्हुनि जी भेट में मंशियात वाहिपेदारनि, सेक्स वर्करनि HIV वायरस 5% वधीक आहे। वायरस में मुब्तला 53% आम आबादियुनि खे छॾे मुख्य जायुनि वारे माण्हुनि जो आहे, जॾहिं त लाड़काणे ऐं रते देरे में बि हालतूं ॻणतीअ जोगियूं आहिनि। डॉक्टर सैयद शरफ अली चयो त दुनिया में HIV खां बचण लाइ मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं इस्तेमाल कंदे केसनि में घटिताई आंदी वञे थी, पर असां वटि रोकण बावजूदि ॾींहों ॾींहुं अताई डॉक्टरनि जे अंग में वाध थींदी पई वञे, जंहिंजे करे बि मर्ज़ खे घटाइण ॾुखियो बणिजी वियो आहे।